जलाल चांडे जो पुराणो एल्बम आहे जेको तमामु बहितरीनु एल्बम आहे। हिन वक़्तु सोशल मीडिया ते तमामु घणो वायरल पियो थिए। इन जा कुझु कलाम तव्हांजे लाइ हिकिड़ो खणी आया आहियूं। तमामु बहितरीनु कलाम आहे ऐं इन कलाम जा ॿोल इहे आहिनि त मुद्दू मोटी आयूं बादल बरसी पिया। दोस्तो अहिड़े क़िस्म जो मुद्दू मोटी आयूं अला गली तू न मोटी यार बादल बरसी आया करे में घुमलार तू बरसा तू बरन कलाम आहे जेको इन वीडियो जे सूरत में तव्हांखे तक़रीबन ॿुधाईंदासीं। हे 2.5 खां 3 मिंटनि जो वीडियो आहे। दोस्तो वीडियो खे मुकमल ॾिसंदा कयो ऐं वीडियो में असां मालूमात ॾींदा आहियूं तव्हांखे जलाल चांडे जी ज़िंदगीअ जे बारे में। जलाल चांडे पंहिंजी दुनिया में तक़रीबन 60,000 खां मथे एल्बम रिलीज़ कया जेके कलामनि जी सूरत में, महफ़िलनि जी सूरत में, मेलनि ऐं मलाखणनि जे सूरत में। दोस्तो उहे हिन वक़्तु जेको आहे सो जीअं सोशल मीडिया जो दौरु आयो त हिन वक़्तु आस्ता आस्ता उन जा पुराणा जेके कलाम आहिनि उहे बि सोशल मीडिया ते जेको आहे सो हिन वक़्तु अपलोड कया पिया वञनि ऐं सोशल मीडिया ते दस्तियाब आहिनि। दोस्तो तव्हांखे असां कमु पिया कयूं, कोशिशि कंदा आहियूं पुराणे खां पुराणो एल्बम तव्हांजे लाइ खोजे खणी अचूं। छाजे करे जो जलाल चांडियो सिंध जे तारीख़ में थी हर हंधु हुबकार पंहिंजो अब्द प्यारा सिखो अची सार जानी जी अजियार मोटी आ तू मागते जो हिकु वॾो फ़नकार हुयो ऐं असां सम्झी था सघूं त तव्हां जेके ॿुधंदड़ आहियो उहे बि जलाल चांडे जा परस्तार आहियो ऐं उन खे तव्हांखे जेको आहे सो भले मां भलो कलाम जेको आहे जलाल चांडे जी तलाश हूंदी आहे त पोइ कोशिशि करे असां पंहिंजे वीडियो में खणी ईंदा आहियूं। हे वीडियो में जेको कलाम असां तव्हांजे लाइ खणी आया आहियूं इहो कलाम तमामु बहितरीनु कलाम आहे ऐं हिन कलाम ते तक़रीबन सोशल मीडिया ते 2 मिलियन खां मथे व्यूज़ आहिनि। दोस्तो इन मां इहो अंदाज़ो लॻायो पियो सघे त इहो कलाम तमामु घणो मक़बूल ऐं सुठो कलाम आहे। इन जे करे माण्हुनि जेको आहे सो इन कलाम खे पज़ीराई ॾिनी ऐं इन जा वरी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां। इन कलाम जा ॿोल कुझु इहे आहिनि त मुद्दू मोटी आयूं बादल बरसी पिया तू न आहे मुंहिंजा सोना। दोस्तो अहिड़े क़िस्म जो इहे कलाम आहे। तव्हांखे जलाल चांडे जो कहिड़ो कलाम पसंदि आहे कमेंट सेक्शन में लाज़मी ॿुधाइजो। वीडियो सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब